मुंहिंजो सुभाणे फ़ैसिलो आहे। ॻोठ जो हर हिकु माण्हू ख़ुशि आहे। बसि रुॻो हिकिड़ो माण्हू उदास आहे। रईस गफ़ार खान ई उदास हूंदो। हा कुंज, रईस गफ़ार खे कॾहिं बि मूं एतिरो उदास नाहे ॾिठो जेको अॼु शाम जो उदास हुयो। काल्ह रईस गफ़ार खान ॻोठ जी घिटियुनि में निकिरी पिया ऐं हर माण्हू रईस खां नज़रूं चुराइण लॻो। उन वक़्तु मां घिटी मां गुज़रियमि ऐं वञी रईस सां हथ मिलायुमि। मूंखे ॾिसी रईस जूं अखियूं भरिजी आयूं ऐं ॻोठ वारनि तरफ़ इशारो करे मूंखे इहो चयाईं, वारस मूं हिननि जो छा बिगाड़ियो आहे जो ही मूंखां मोही मोड़े विया। बाबा साईं, ही इन ॻाल्हि खे नथा सम्झनि। आख़िर हीअ क़ौम हक़ीक़त खे कॾहिं सम्झंदी जॾहिं असांजो नस्ल ई तबाह थी वेंदो ऐं पूरी क़ौम खे गुलाम बणाए ज़ंजीरनि में जकड़ियो वेंदो। चंद ज़ालिम असांजे हक़नि मथां काबिज़ थी वेठा आहिनि। ही इन ॻाल्हि खे छो नथा सम्झनि, छो नथा हिकु थियनि, छो नथा असांजी ॻाल्हि खे सम्झनि। हिन क़ौम जे कननि ताईं असांजो आवाज़ कॾहिं पहुचंदो? छो ही ख़ामोश तमाशाई बणिजी घरनि में वेही रहिया आहिनि? इन्हनि जो ज़मीर कॾहिं जाॻंदो? इहा ॻाल्हि इन्हनि जे ज़हन में छो नथी वेहे त असांखे फ़िरक़नि ऐं पार्टियुनि में वेरायो वियो आहे। सिर्फ़ चंद माण्हू पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर असांजी किरोड़नि जी आबादीअ खे बेवकूफ़ बणायूं वेठा आहिनि। ही पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कॾहिं कंदा? पंहिंजे अखियुनि सां वेठा था ॾिसनि त इन्हनि ज़ालिमनि असांजी जन्नत जहिड़ी धरतीअ खे दोज़ख बणाए छॾियो आहे। छो नथा उन्हनि जी रस्ता रोक कनि? मां रब पाक जो कसम खणी थो चवां, जेकॾहिं ही सभु पाण में गॾिजी हिकु थी वञनि त उन्हनि खे भॼाइण लाइ न साल लॻंदा न महीना, ही त चंद मिंटनि ऐं कलाकनि जो कमु आहे। पर मूंखे लॻे थो ईअं कोन थींदो। जेका क़ौम बेज़मीर बणिजी वञे न, उन्हनि जे हक़नि जी लताड़ ईअं ई थींदी जीअं हिते थिए पियो। मुंहिंजो उन वक़्तु मूं कसम खणी छॾी त रईस जो को साथ ॾे या न ॾे, पर मां रईस जो साथ ॾींदुसि। बेग़रताई वारी ज़िंदगी खां बहितर आहे त इज़त जी मौत मरी वञूं। कुंज, इज़त वारी मौत। वारिस, मुर्दा क़ौम जे विच में तव्हांजी कुर्बानी रायगा वेंदी ऐं तव्हांजे पोयां केर बि आवाज़ उथारण वारो न हूंदो। कुंज, असांजे मरी वञण खां पोइ कंहिं हिक बि सच जो आवाज़ उथारियो त समझ जाए त अञा जोत जले थी। ऐं जॾहिं बि तूं उन परवाननि जी परवाज़ ॾिसी, तोखे कसम आहे इन सिंध धरतीअ जो हिकु पल लाइ बि घर न वेहिजांइ, न त हक़ न बख़्शींदो साईं कुंज। उन्हनि परवाननि सां पची हिन भूअ जी मिटी में मिली पाण खे अमर बणाए छॾिजांइ, पोइ असां हिन जनम भूमि जो कर्ज़ लाहे सघंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।